घर जो वॾो, ॻोठ जो वॾो, क़ौम जो वॾो, शहर जो वॾो, ज़िले जो वॾो, सूबे जो वॾो। क़ुरान तो फरमा वॾल ॿारनि खे घुर्जे त नंढनि जे विच में ठाह कराइनि। वसुल्हु ख़ैर, रब फरमायो सुलह भलो अथव। सुलह भलो आहे, रुसण चङो। असांजो मौलाना अब्दुल्ला चांजू रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो, मुसलमानो तव्हांजी ज़िंदगी 3 ॾींहं मेहरबानी कयो, ये 3 ॾींहं त हिक ॿिए खां न रुसो, मरण खां पोइ वारो रुसो ई तव्हांजो काफ़ी आहे। जेको मरी वियो, पीउ खां रुसी वियो, अम्मा खां रुसी वियो, भाइरनि खां रुसी वियो, औलाद खां रुसी वियो, ज़ाल खां रुसी वियो, दोस्तनि खां रुसी वियो, अबो मथो बीठो आहे रोए थो पियो, पुट थोरो त अबे सां ॻाल्हाए, अबे सां नथो ॻाल्हाए। अम्मा मथो बीठी आहे रोए थी पई, ओ मुंहिंजा शहज़ादा थोरो अम्मा सां त ॻाल्हाए, अम्मा सां नथो ॻाल्हाए। बच्चा मथो बीठा रोअनि था पिया, बाबा कुझु त असां सां ॻाल्हाए, बच्चनि सां नथो ॻाल्हाए। घरवारी मथो बीठी आहे रोए थी पई, ओ मुंहिंजे ज़िंदगी जा हमराज, मां तुंहिंजे करे अबू छॾियुमि, अम्मा छॾियुमि, भाइर भेनरूं छॾियुमि, अॼु अकेलो मूंखे छॾियूं थो वञी, पछाड़ी में कंहिंखे पारत बि न कयई, ज़ाल सां नथो ॻाल्हाए। हिन जा जानी यार दिली दोस्त जन सां रातियुनि जूं रातियूं कचहरी कंदो हो, रात खुटी वेंदी पर यार जी कचहरी न खुटंदी। अॼु हे दोस्त हिन जे जनाज़े ते आया, पर कंहिंखों बि हवाल वठण जे लाइ तयार न आहे। सांगी जा मुसलमानो, इहो ई असांजो रुसण काफ़ी आहे। जेको मरी वियो अरो रुसी वियो, जो वरी क़यामत ताईं परचो ई कोन। आयो केरु पर्ची, हलूं भला कब्रिस्तान जे सभु नेड़ खणी छॾियो कावड़ ईंदा मोटा। वसुल्हु ख़ैर, क़ुरान तो फरमा सुलह भलो अथव। सुलह जूं आहिनि 2 सूरतूं। हिकिड़ी सूरत त तव्हांजो दुश्मन तव्हां वटि मेघ खणी अचे, माइट हूंदो त न्याणियूं वठी ईंदो, अम्मा वठी ईंदो, ॻोठ जा वॾड़ा वठी ईंदो, ॿी ज़ात वारो हूंदो त उस्ताद वठी ईंदो, मुर्शिद वठी ईंदो, आलिम वठी ईंदो, इलाइक़े जा मुअज़्ज़िज़ वठी ईंदो। शाह साहब फरमायो, पाए ऐब पलव में अङण जे अचनि, ॾिसण सां तिन खे मदियूं मोह न ॾिजनि, तोड़े कचायूं कनि तब माफ़ कज ॿिया मेंदरा। जेकर तूं वटि केरु मेड़ खणी अचे त मेड़ खे मान ॾिजां, उन्हनि खे गारियूं न ॾिजां, उन्हनि खे पुराणियूं यादूं ताज़ियूं न कराइजां, उन्हनि खे मेणा ऐं ताना न ॾिजां। पाए ऐब पलव में अङण जे अचनि, जेके तुंहिंजे तॾे ते लड़ी आया त असां ॾोही वियूं, असांजी ग़लती आहे, असांजो गुनाह आहे, त मेड़ खे मान ॾिजां, उन्हनि खे माफ़ करे छॾिजां। छो त रब फरमाए थो, मुंहिंजो दुश्मन जॾहिं मुंहिंजे दर ते मूंखां माफ़ी वठण जे लाइ ईंदो आहे त मां बि उनखे माफ़ करे छॾींदो आहियां, तव्हां बि माफ़ करे छॾियो। एतिरो माफ़ कयो जेतिरी अॻिते असांखे माफ़ी जी ज़रूरत आहे। बाबा क़ब्र में क़यामत में माफ़ी खपे या तव्हां एॾा मुस्लमान हो जो चओ था असांखे माफ़ी जी ज़रूरत न आहे? क़ब्र में क़यामत में माफ़ी खपे, हिते माफ़ कयो। हदीस में अचे थो, मुंहिंजे नबी फरमायो, क़यामत
रब फरमाइंदो जन्मो जे बानल के माफ कयो जो मां भी उनन के माफ तो कया जन्मो जे बानन ते रहम कयो जो मां भी उनन ते रहम तो कया मक्के जो सरदार जनाब अबू सुफियान जब पूरी जिंदगी नबी से झेड़ा कया फतेह मक्की जे मौके ते रोए तो जे तू सही मां कलमो तो पढ़ा मां माफी तो वठा अल्लाह से फरमायो लैस लक मिनल अम्र शै औ यतूब अलैहिम औ युअज़्ज़िबहुम फइन्नहुम ज़ालिमून ओ मुझा महबूब जुल्म त कयो धन जो तो जगह रहमतुल लिल आलमीन नबी सा सजी जिंदगी बिगान पर मुझा सोना अज जे कर तो मा था कन माफी था वठन मुबारक दी मां माफी दई जनी मास तू भी माफ करे छे वरी जनाब हजरत अबू सुफियान जी घरवारी बीबी हिंद आई उनके भी खबर पई त जो माफी जा दरिया था वन पिया चेती से मां भी कलमो थी पढ़ा मां भी माफी थी वठा रब फरमायो मुझा सोना जे कर या कुरानी भी अज माफी थी वठे कलमो थी पढ़े मुबारक दीस मां माफी दई छनी मास तू भी माफ करे छनी वरी वाशी आयो हजरत अमीर हमजा जो कातिल आयो साहबाज कयो कद जा अलवाशी से वाशी आयो हजरत अमीर हमजा जो कातिल आयो मुझे नबी फरमायो मुझे आडो हटायो उस मता बददुआ न निकली वने तबाही बर्बाद न थी वने पोया की सजन जे बिठू आ रोए तुझे तो सही मां कलमो तो पढ़ा मां माफी तो वठा नबी से जो रहम जोश में आयो फरमायो हरम जा पुट वाशी मुबारक हो जाई अज भी जेकर तू कलमो पढ़ंदे माफी वठंदे चाचे जो खून माफ थई तो जो जहन्नम जन्नत सा बदल अल्लाह से फरमायो फाफु अन्हुम माफ करीन माना फाफ और माना जुबान से माफ वस्तगफिर लहुम वरीराज तहज्जुद में भी जिला बख्शिश की दुआ घुर माना अकेला वशाविरुहुम फिल अम्र मुझा महबूब जना भी मशवरो करे तो मशवरे में सरदार अबू सुफियान के भी विहार जा पंजे चाचे अमीर हमजा जे कातिल के भी मशवरे में विहार जा मता दिल में दुख न कंद शायद मोहम्मद मुस्तफा ना नाराज बाबा तवा जो शादी कयो पुट जी या जलसो रखरायो तो मिटन माइटन पाड़े वारन जमातन सा मशवरो कंदो तो खुश थींदा तावन भी कंदा मशवरो न कंदो तो दिल में दुख कंदा तो असा के अहमियत ही न वशाविरुहुम फिल अम्र रब फरमायो उनके मशवरे में भी विहार जा बस इनके जब माफ करो नबी से मक्के को मदीने हिजरत कर आया हालांकि बदले की इजाजत मिली अल्लाह से फरमायो उज़िना लिल्लज़ीना युकातलूना बिअन्नहुम ज़ुलिमू व इन्नल्लाह अला नस्रिहिम लक़दीर रब फरमायो अजमा उन मजलूम मुसलमानन के इजाजत हो जा जंजे माता मक्के जे अंदर मुसीबतुन जा पहाड़ उछलाया गया अल्लाह से फरमायो उन मजलूमन की मुझे तरफों इजाजत है तो उन जालिमन का पंजे जुल्म जो बदलो वठन इजाजत मिली नबी से जे प्यारे चाचे जनाब हजरत अमीर हमजा जा 11 टुकड़ा लगा पिया सैन जे अखिन मुबारक में पानी अचियो पाग जज्बात जे अंदाज में फरमायो आईंदी साल रब जे कर मुखे फतह दिनी तमा 70 काफरन सा यो अशर कंदो जे कोरल मुझे चाचे सा कयो आ अल्लाह ताला उन्हीं वक्त में कुरान मजीद जी आयत नाज़िल कई व इन आकबतुम
फाकिबू बिमिस्लि मा ऊकिबतुम बिह वलइन सबरतुम लहुव खैरुल लिस्साबिरीन। रब फरमायो मुझा महबूब जेकर तव्हां खे सज़ा ॾियणी आहे त एतिरी सज़ा जो जेतिरी तव्हां खे तकलीफ़ पहुती आहे, पर वलइन सबरतुम लहुव खैरुल लिस्साबिरीन। मुझा महबूब जेकर सब्र कंदो बर्दाश्त कंदो त अञा भलो अथव। माना पोइ बि सब्र, पोइ बि बर्दाश्त। नबी से जॾहिं मक्के में फाते जरनेल जी सूरत में दाख़िल थिया, सब मक्की जा वॾेरा कंध हेठि कयूं बीठा हुया त जो अलाए कहिड़ो असां खां बदिलो वक़्तु ईंदो। नबी से जा सहाबी भी नारा पिया हणनि, अल यौम यौमुल मलहमा, अॼु बदिले जो ॾींहुं आहे, अॼु इंतकाम जो ॾींहुं आहे, अॼु असां पुराणा पलांद वठंदासीं। जन बिलाल के मक्के जे घिटिन में गेलियो, असां भी उन्हनि खे मक्के जे घिटिन में गेलींदासीं। जन बीबी सुमैया के बाद कयो, असां भी उन्हनि खे बाद कंदासीं। जन बीबी ज़ंजीर जूं अखियूं कढियूं, असां भी उन्हनि जूं अखियूं कढंदासीं। जन ख़ब्बाब के टांडन ते लेटायो, असां भी उन्हनि खे टांडन ते लेटाईंदासीं। जन खुबैब के फांसी ते लटकायो, असां भी उन्हनि खे फांसी ते लटकाईंदासीं। सहाबा ये नारा पिया हणनि, अल यौम यौमुल मलहमा, अॼु बदिले जो ॾींहुं आहे, अॼु इंतकाम जो ॾींहुं आहे। पर सांगी जा मुसलमानू असांजे सोने नबी जन महिल इहो नारो ॿुधो, फरमायो ए मुंहिंजा साहिबियो, इहो नारो न हणो, इहो नारो न हणो, बल्कि मोहम्मद मुस्तफ़ा उन जी जमात जो नारो आहे, अल यौम यौमुल मरहमा। नबी से फरमाया अॼु बदिले जो ॾींहुं न आहे, अॼु इंतकाम जो ॾींहुं न आहे, अॼु त माफ़ करण जो ॾींहुं आहे, अॼु त बख़्शे छॾण जो ॾींहुं आहे, अॼु त रहम करण जो ॾींहुं। फरमायूं इज़हबू व अंतुम तुलका, ओ मक्के जा सरदारो वञो तव्हां सभु आज़ाद आहियो। जेको बैतुल्ला में दाख़िल थियो उनखे बि अमुल, जेको पंहिंजे घर में उनखे बि अमुल। पर नबी से फरमायो मन दखल फी दार अबी सुफियान फहुव आमिनुन। अज जेको मक्के जे सरदार जनाब अबू सुफियान जे घर में दाखिल थियो मोहम्मद मुस्तफ़ा, उनखे भी अमुन ॾेई छॾियो। फरमायो ला तस्रीब अलैकुमुल यौम, ओ मक्के वारो तव्हां ते का मयार कान्हे का, वञो मां मोहम्मद सभिनीनि खे माफ़ कयो, माफ़ कयो, दरगुज़र कयो। दुश्मन घटायो, दुश्मन वधायो न। दुश्मन वधाईंदो परेशान थींदो। ख़ुसूसन जॾहिं दुश्मन जे मथां तव्हां ग़ालिब थी वञो, तव्हां खे बदिले वठण जी पूरी सलाहियत ऐं कुवत हुजे, उन वक़्त में पंहिंजे दुश्मन खे माफ़ कयो ही मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत। लैस शदीद बिस्सुरआ, मुझे नबी फरमायो बहादुरी दसण में न आहे। मत तव्हां समझो त बहादुर उहा जेको ॿिए खे घर वेठे लठियूं हणी वञे, घर वेठे मारे वञे, घर वेठे गारियूं ॾेई वञे, दड़का दामान ॾेई वञे, इहो बहादुर न आहे। इहो त लुचो आहे, इहो त लोफर आहे, इहो त गुंडो आहे, इहो त बदमाश आहे। मुझे नबी फरमायो बहादुर उहो आहे जेको कावड़ जे वक़्त में पंहिंजी कावड़ खाई वञे, इन जहिड़ो बहादुर दुनिया में कोई न। आओ कावड़, सब्र बर्दाश्त, तॾहिं सुकून जी ज़िंदगी गुज़रंदव। किथे भी इंसाफ न आहे, न थाणनि में इंसाफ मिलंदो आहे, न कोरटुनि में इंसाफ मिलंदो आहे, न वॾेरनि ऐं सरदारनि जे उताकुनि में इंसाफ मिलंदो आहे। ॿ झिरकियूं हुयूं पाण में वही विढ़नि, झिरकियूं। ॿिलो जो आयो त ॿिन्हिनि खे टपु ॾेई करे खाई वियो। शापर खे वटि ॾेई करे चई शुकुर थियो जो टाइम जो पहुतासीं, न त वॾी खून रही थिए। खाई
भी नहीं मिलेंगे झटकन के भी वरी चेपे तो शुक्र थे जो असा टाइम जो पहुंचा न तो खून रेजी थे सो असा जे पाकिस्तान जी पुलिस असा जी अदलिया साडा वडेरा सरदार इन जो हाल भी न मिले वांगुर थव बिनीन के खाई कातिल के भी खाईंदा मकतूल के भी खाईंदा फरियादी के भी खाईंदा जवाबदार के भी खाईंदा वो इंतजार में बैठा धक्कड़ वाला था ही पान में विघन तबिनीन के खाऊं ये बिलो खाई हो जड़किन के आए कोर्टुन में इंसाफ 15 साल हालो वकीलन जा घर भरो जजन जा घर भरो आए थाने ते इंसाफ थाने ते जेकर एफआर कटरा दी थी वो भी कूड़ थे शाहिद भी कूड़ा फरियादी भी कूड़ा तदा तो केस पक्को थे सही जेकर फरियादी हो तो सही शाहिद होंदा केस खत्म केस भी हंदो ही कोन वकीलन को पूछा कर पीमा इंसाफ कर था मैं करो इंसाफ अल्लाह से फरमायो इन्नल्लाह यामुरु बिल अदल वल इहसान अल्लाह ताला तवा के हुक्म तो करे त अदल इंसाफ कयो जुमे जेडी मस्जिद जे हर मिंबर ते खुद खतीब आयत पढ़ंदो आ इन्नल्लाह यामुरु बिल अदल वल इहसान अल्लाह ताला तवा के हुक्म तो करे त अदल इंसाफ कयो ना इंसाफी थी मुल्क में खून रेजी थी जेड़ा थींदा बदअमनी पैदा थींदी मुर्स जालिम जे विच में इंसाफ करे तो बजालू 10 इंसाफ करे तो भली मौलवी हुजे भली पीर हुजे पी इंसाफ करे तो पुटन जे विच एकड़े पुट के वधी के मिलकत दींदा देखे घट ये बकरी डिंगी थी ना एकड़ी टकरी बकरी बफर हुंदा से एकड़े फर के बई थण धारंदी देखे इटू होना कुत्ती भी ये थी दिया 8 गुल जणी दी घणा त खाई मारे जणी बाकी बटे वनी बचाई दी उन के भई बोबा धारंदी असा मुसलमान भी असाने मौलाना अब्दुर्रहमान हो खास करी वडो आलिम हो सही मुफ्ती गुलाम कादर ठेड़ी वारन साथियों काजी जज एसपी डीसी भी उन्हें फैसला मोकलीदा एको तो जो वडेरो हाजी साहब जैसे ही वो जो पुत्र मोजी खिदमत तो करे डाडी मोजो फरमा बरदार मोजे चे में आ तने करे इन के 5 एकड़ जमीन मा वधी के दींदस साईं फरमाइस बाबा ये न कर इंसाफ कर पुटन जे विच मौलवी हुजे जाहिल हुजे नमाजी हुजे बेनमाजी हुजे दीनदार हुजे बेदीन हुजे फरमा बरदार हुजे ना फरमान हुजे तो इंसाफ कयो हिकड़े पुट के वधी के मिलकत दींदे साईं फरमाइश इया इन सा खैर ख्वाही न तो करी न दिला दुश्मन तो पैदा नंढा बार गढ़ंदस वधी के मिलकत दींदे बारन छडे दोस्त भाटिया मारिंदस एकड़े पुट के वधी के मिलकत दींदे तो यो बदमाशी कंदो वडन जी मिलकत मुफ्त में हथ अची वेंदस वैराशी कंदो बाबा वडे को मुड़ियो कोन उन पुट के 5 एकड़ जमीन वधी के ॾिनई नंढो भा सदो रोड़ो जो वडे भा के मारे विधई पी के लठियो कुहाड़ी ओ साईं वटायो चई जुल्म थियो साईं फरमा हाने भलो कई एकरो पुट माराई देखे जहन्नम में पहुंचाई बाबा पी के जो लठियो ही त जहन्नम में रोड़ी इंसाफ कयो न्याणी के मिलकत दियो न त भाणे जा मामन के मारींदा
किथे किथे त पुट पंहिंजी मां खे था मारनि त तूं भाइरनि खां मिली करे चवंदी वठी मारनि था या कोन था मारनि अहिड़ा केस आया वो दौर वियो हलियो सौट सौट खे मारींदो तॾहिं बि परेशान थींदा हुआसीं भेण सौट बि भाउ आहे मारोट पुफाट बि ॿाहिरि हाणे सॻो भाउ पंहिंजे सॻनि भाइरनि खे पियो मारे ठारू शाह में हिकिड़ो भाउ हुयो ॿिनि सॻनि भाइरनि खे थॾे ते गोली हणी मारे ज़मीन जे हिकिड़े वेसे पुट पीउ खे पिया मारे इंसानियत आहे किथे नौकोट में हिकिड़ी माईअ जे थाणे ते पहुती त मूंखे पंहिंजे पुट खां बचायो मुंहिंजो पुट मूंसां ज़्यादती थो करे ज़िना थो मीरपुर ख़ास में 7 सालनि जी न्याणीअ सां 3 दरिंदर ज़्यादती करे उनखे मारे उनजो लाश बोरी में विझी शाख में उछलाई मुसलमानी त ख़त्म थी पर इंसानियत ई खैरपुर में सॻी मां पंहिंजे 4 सॻनि पुटनि खे मारे अरे मां पंहिंजी पंहिंजे पुटनि खे मारे जंहिं रत जूं बाल्टियूं ॾेई करे जड़ियो आहे ज़ालिम तुंहिंजी दुश्मनी आहे त मुड़ुस सां आहे मुड़ुस खे मारे हिननि मासूमनि बचनि तुंहिंजो कहिड़ो क़सूर कयो मारे पंहिंजे बचनि खे आहे न वलौ युआखिजुल्लाहु الناس بما كسبوا ما ترك على ظهرها من دابة कुरान तो फरमा तव्हांजा करतूत अहिड़ा थी चुका आहिनि जो जेकर मां रब पकड़ कयां त ज़मीन ते का चुरंदड़ शइ बाक़ी न रहे असांजे इलाइक़े में हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो ॾाढो साले बानो नेक तहजद गुज़ार हिकिड़ो पुट हुयुसि 6 न्याणियूं हुयुसि सॼी मिल्कियत पुट जे नाले ते करे न्याणियुनि खां पुछा ई न कई वरी मोलिन खां पुछा पियो करे त भला भेनरूं पंहिंजे भाउ खे बख़्शिश कनि त जाइज़ आहे बाबा बख़्शिश जाइज़ तॾहिं आहे जो भेनरुनि खे मिल्कियत हथ में अचे सम्झो था की न उन्हनि खे मिल्कियत ॾियो हिकु ॿ फसल खणनि ज़मीन मां प्लाट दुकान जेके अचनि उन्हनि खे मसवाड़ मिले पोइ भली पंहिंजे भाइरनि खे हिब हुजनि पोइ बख़्शिश जाइज़ आहे अञा उन्हनि जे हथ में का शइ आहे ई कान अॻे ई बख़्शिश केॾो जाइज़ थी बाबा मुंहिंजे हथ में का शइ हुजे ई न मां चवां त मां तोखे हिब ॾिनी जाइज़ तव्हां पंहिंजे न्याणियुनि खे ज़मीन ॾियो कब्ज़ो ॾियो हिकु ॿ फसल खणनि पोइ वरी भाइरनि खे ॾियनि ॾिसो त ॾियनि थियूं या बख़्शिश जाइज़ न आहे रुगो ज़ुबान सां चयूं त बाबे वारी मिल्कियत असां भाइरनि खे ॾिनीसीं जाइज़ न आहे क़यामत जे ॾींहुं ॿाहिर पकड़िया पिया हूंदा जहन्नम में ऊंधा टकिया पिया हूंदा इन्हनि जो हक़ साकित न थींदो उलमा खां पुछी ॾिसो पहिरें नंबर ते त मिल्कियत पंहिंजे नाले ते कयो ज़मीन प्लाट दुकान पैसा पंहिंजे नाले ते कयो तव्हां मरी वेंदो असां पाण इंशाअल्लाह शरीयत मुताबिक़ तव्हांजे पुटनि खे बि ॾींदासीं न्याणियुनि खे बि बेवा सुठो अथव त मिल्कियत पंहिंजे नाले पैसा बि पंहिंजे नाले ते रखो पुटनि जे नाले ते कंदव सुभाणे घर मां कढी छॾींदव त तुंहिंजो आहे छा निकिर घर मां आहे त बरोज को इलाइक़ो ॿारनि खे मस्ती छो आहे हिकिड़ो मुड़ुस माण्हू को उथे नथो सम्झो था मिल्कियत पंहिंजे हथ में ॾियो था त पोइ इंसाफ़ पुटनि खे बि हिसा बराबरि ॾियो न्याणियुनि खे बि पछाड़ी में उन पुट सॼी मिल्कियत खपाए छॾी भेनरुनि खे हिकिड़ो जलेब बि न मिलियो हाणे मां तव्हां खां पुछां थो इहो पीउ ज़ालिम चइबो या न इन पीउ इंसाफ़ कयो
हिन ज़माने जे पुटन खां हर तरह हर गाल में दर हकीकत में मिठा न्याणी चङी 100 बार थी। पुट खाइन, पुटन जो ज़ालू खाइन, बाकी न्याणी न्याणी जो औलाद न खाए। मौलाना मसरूर रहमतुल्लाह अलैह फरमायो हिन ज़माने जे पुटन खां हर तरह हर गाल में दर हकीकत में मिठा न्याणी चङी 100 बार थी। छो पुट सदाई सोच में आ मुंहिंजो बाबो शल मरे मिल्कियत मूंखे मिले हिनखे इहा ऊटार थी। पर धी चवे थी या ख़ुदा उम्र अबे जी कर दराज मूं नियाणीअ लाइ हमेशह ओट ऐं आधार थी। इन जे करे मुझे नबी फरमायो बनातुकुम हसनातुकुम, फरमायो तव्हां जूं न्याणियूं तव्हां जूं नेकियूं अथव। न्याणी घर में ॼाई तव्हां जूं नेकियूं शुरू थी वयूं। न्याणीअ खे मानी था खारायो या बि नेकी अथव। न्याणीअ खे पाणी पिया पियारो या बि नेकी अथव। न्याणीअ जे लाइ लटड़ा वठी आयो या बि नेकी अथव। न्याणीअ जे लाइ जुती वठी आयो या बि नेकी अथव। ॼमण खां वठी शादी ताईं, शादी खां वठी मरण घड़ी ताईं जेका भी न्याणी जी ख़िदमत पिया कयो मुंहिंजे नबी फरमायो ये तव्हां जूं नेकियूं आहिनि, तव्हांजे आमाल नामे में तुरंत। शादीअ खां पोइ उन्हनि सां तालुक न कजे तो मजबूरी में का ज़रूर बस हाणे इहो घर अथई हितां तुंहिंजो लाश निकिरे हेॾे न अचिजांइ। हाणे हुते बि ज़ुल्म थिएसि, ॿाहिरि पीउ बि चएसि हेॾे न अचिजांइ। पोइ या थाणे ते ईंदी कोर्ट में वेंदी पोइ मुंहुं कंदी या न कंदी। ऐं हीउ दौर त अहिड़ो पियो हलेव जो न्याणनि खे बि पुटनि वांगुरु पालींदव तॾहिं घर संभालींदा, न त कोन संभालींदा। हाली न्याणनि खे बि सेट कयो, या पुटनि खे था सेट कयो, जंहिंखे न्याणी जो था उन्हनि खे बि सेट कयो। न आलान सफ़ा छोकिरा को हाल कोन अथनि। जीअं पुटनि जा हाली ख़र्च पखा बर्दाश्त था कयो, न्याणियुनि था ॾियो त उन्हनि जा बि हाली ख़र्च पखा बर्दाश्त कयो त माना सेट थियनि। ऐं उन्हनि खे इहे न चयो त बसि असांखे लास्ट जो निकिरे हेॾे अचिजांइ न। न्याणी बाबा पूरी ज़िंदगी न्याणी आहे नी। भला ईद ते लटा कपिड़ा घर जे भातियुनि जा वठो था त पहिरियल न्याणी जा वठो त खुटी पवंदो। मां त वठंदो, मुंहिंजी न्याणी जंहिंजी शादी थियनि वञे उन्हनि जी मां लटा जॾहिं बि वठो था पंहिंजे घर जा उन्हनि जा बि लटा दुआऊं वठणी वञी। असां त ज़ाल जा लटा था वठूं त मां खे नथा वठी। मां जे दिलि में छा आहे निकिरंदी। मां ज़िंदगी में कॾहिं बि इहे न कयो जो ज़ालुनि जा लटा वठां मां जा न वठां। जेतिरा वॻा उन्हनि जा वठंदोसि एतिरा पंहिंजी अम्मा जा वठंदोसि। ज़ालूं त किरो कंदियूं त पोड़ीअ खे ज़रूरत ई कान्हे। मां जो भली ज़रूरत न हुजेसि पंहिंजे न्याणियुनि खे ॾेई छॾे, जेतिरा तव्हांजा लटा वठंदुसि एतिरा उन जा वठां। पोइ दुआऊं कंदियूं, अम्मा दुआ कंदी आहे न। तव्हांजो लिकाए अचे सामान ज़ालुनि खे ॾींदव त पोइ अम्मा वाह जो दुआ ख़बर त हुनखे हुई पइजी वेंदी। ख़बर हुनखे हुई पइजी वेंदी त ज़ाल जे लाइ छा हूंदो। फल फ्रूट वठो, गोश्त वठो पंहिंजे अम्मा जे लाइ, अबे अम्मा जे लाइ वठंदा। लटा वठो पंहिंजे घर जा भाती, न अबे अम्मा जे लाइ वठो। बाबा दुआऊं वठो, उन्हनि खे ज़रूरत न आहे पर असांखे ज़रूरत आहे दुआ। इंसाफ कयो, ना इंसाफ़ी न कयो। अखियुनि सां बि इंसाफ़ कयो। इन्हनि अखियुनि सां पराइनि न्याणियुनि खे न ॾिसो ज़ाल खां सवाइ। जंहिं नज़र सां तूं पंहिंजे घर वारे खे ॾिसी थो उन नज़र सां ॿी कंहिं माईअ ॾे तो ॾिठो या अखियुनि सां ना इंसाफ़ी थिए। इन्हनि कननि सां क़ुरान ॿुधो, दीन जी ॻाल्हि ॿुधो, चङी ॻाल्हि ॿुधो, गिला ॿुधंदो, कूड़ ॿुधंदो, गारियूं ॿुधंदो, मौसीक़ी राग ॿुधंदो या कननि सां ज़ुल्म आहे।
इन ज़ुबान सां कूड़ न ॻाल्हायो, गिला न कयो, गारियूं न ॾियो। इन ज़ुबान ते अल्लाह जो नालो हुजे, क़ुरान जी तिलावत हुजे। जेकर तव्हां गारियूं ॾिनियूं, गिला कई, इहो ज़ुबान सां तव्हां नाइंसाफ़ी पिया कयो। इन्हनि हथनि सां ग़रीब मिस्कीन ते ज़ुल्म था कयो, हथनि सां नाइंसाफ़ी आहे। इन्हनि पेरनि सां कुकड़नि जी मेल, कुतनि रिछ जी बच, ॾांदनि ऐं गॾहनि जी गोए, मेले मलाखड़े ते तव्हां पंधु करे वियो। या पेरनि सां नाइंसाफ़ी आहे। मस्जिद आयो, दीनी प्रोग्राम थियो, क़ुरान मजीद जे मजलिस में अची वेठा हो, इहो तव्हां पंहिंजे पेरनि सां इंसाफ़ पिया कयो। नमाज़ पढ़ो, ये असां हिन जी नमाज़ न पढ़ाईसीं विच में, 3 बजे जी टाइम आहे, नमाज़ जो वक़्फ़ो कयो आहे नी मानीअ जो, अध ते मुस्लमान हलिया। इन मानीअ जे बहाने ते इन्हनि खे वाइदासीं ॿुधायूं था त मन ते असर ऐं इन्हनि जलसनि में ईंदा कयो इन नीयत सां त दीन जूं ॻाल्हियूं ॿुधूं, उन ते अमल कयूं। गुनाह बख़्शण जी नीयत सां ईंदा कयो त वञूं था त असांजा गुनाह माफ़ थिया ऐं हिन मजलिस खे फ़रिश्ता घेरो करे बीहनि। हदीस में अचे थो, पोइ हिकिड़ो फ़रिश्तो रब खे चए थो, या अल्लाह, हिकिड़े मुस्लमान जो क़ुरान मजीद ॿुधण जो इरादो कोन हो, असल हुन जो कमु हुयो ॿिए हमराह में, उहो विच मजलिस में वेठो हो। हिन चयो त इहो उथे त हिनखे कमु चवां, पोइ वीचारो हुन जे करे मजबूर थी करे वेही रहियो, क़ुरान मजीद ॿुधण जो इरादो कोन होसि। इनखे माफ़ी मिलंदी? फरमायतुहुम क़ौमुन ला यश्क़ा जलीसुहुम, इहा मजलिसी माण्हू हेॾा बरकत वारा आहिनि जो हिते जेको इरादत न अची वेठो उनखे त माफ़ी आहे, पर जेको मजबूर थी अची वेठो उनखे बि माफ़ी आहे। इन नियत सां ईंदा कयो त असां गुनाह बख़्शण था वञूं। इंशाअल्लाह हिते आयासीं गुनाह बख़्शण जी नियत सां, जंहिं महिल हितां उथंदासीं त गुनाह बख़्शण। घणा गुनाह तरफ़ इहे माफ़ करे छॾींदो आहे। तव्हां फजर जी नमाज़ पढ़ी नी, वरी हलिया वियो, अखियुनि जा गुनाह, कननि जा गुनाह थी विया, वरी ज़ोर जी नमाज़ अची तव्हां मस्जिद में पढ़ी, फरमाए थो फ़रिश्तनि खे त फजर खां वठी ज़ोर ताईं हिन मुंहिंजे बहाने जेके गुनाह कया माफ़ करे छॾियोसि। वरी ज़ोर खां असर ताईं जेके के गुनाह थी विया, असर जी नमाज़ पढ़ीसीं, अल्लाह ताला विच वारा गुनाह माफ़ थो करे। वरी ही जुमो पढ़ियोसीं, वरी सॼो हफ़्तो मस्जिद में न आयासीं, वरी ॿिए जुमे ते जुमे जी नमाज़ पढ़ण जे लाइ मस्जिद में आयासीं। रब फ़रिश्तनि खे फरमाए थो, सॼे हफ़्ते में मुंहिंजे बहाने जेके गुनाह कया, हिन जुमे जी बरकत जे करे सभु गुनाह माफ़ कया। रमज़ान हिकिड़ो रोज़ा रखियासीं, सॼो साल हलिया वियासीं, सॼो साल खाधोसीं पीतोसीं, गुनाह थी विया। वरी ॿियो साल रमज़ान आयो, चंड ॾिसण में आयो, रमज़ान जा रोज़ा रखियासीं। रब फ़रिश्तनि खे फरमाए थो, सॼे साल जे विच में हिन मुंहिंजे बहाने रोज़ेदार जेके गुनाह कया उहे माफ़ करे छॾियो। क़बर जी तयारी कयो, क़बर में भी हिसाब अथव। जे चांडे साहब चयो, जॾहिं ईंदा मलक पुछाणे वारा, पीरन ख़ातिर घाणे वारा, या के सेज विहाणे वारा, ठरणो आ या सड़णो आ, नेठि त हिक ॾींहुं मरणो आ, ही दड़ धूड़ में धरणो। नबी से फरमायो, क़बर के मिट्टी जो ढेर न समझो, या त जन्नत जे बागन में हिकिड़ो बाग अथव, या जहन्नम जे खॾनि में हिकिड़ी खॾ अथव। क़बर में भी ज़िंदगी अथव। मथां तव्हां सम्झो त बसि मरियासीं त छुटासीं, उतां जी ज़िंदगी वरी ॿी आहे। ये अल्लाह से फरमाया, वला तहसबन्न अल्लज़ीना कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहया इंद रब्बिहिम युरज़कून। रब फरमा, जेके मुंहिंजे रस्ते में ज़िबे थी वञनि, क़त्ल थी वञनि, टुकड़ा टुकड़ा थी वञनि, ख़बरदार इन्हनि खे ज़ुबान सां त मुअल न चइजो, पर दिल में भी उन्हनि खे मुअल न भाइजो। बल अहया, क़ुरान थो फरमा, उहे ज़िंदा आहिनि, इंद रब्बिहिम युरज़कून, अल्लाह वटि उन्हनि खे रिज़्क़ भी मिले थो। माना ज़िंदगी आहे नी शहीदनि जी। नबीअनि जे बारे में रब फरमायो,
नबियन जी जिंदगी अञा वधीक आहे। इन जे करे नबी जी करे दुनिया जो जहान छॾे वञे त नबी जो वर्षो भी न विराइबो। छा नबी जो वर्षो न विराइबो, जिंदा जो वर्षो विराइबो छा? इन जे करे नबी दुनिया के छॾे वञे त नबी जी घरवारी ॿी जाति शादी भी नथी करे सघे। माना उन्हनि जी जिंदगी अञा वधीक आहे। तव्हां था चओ त मरी वियासीं त छुटासीं, नाहे। जॾहिं ईंदा मलक पुछाणे वारा, पीरन ख़ातिर घाणे वारा। मौलूद मूंखे बि ईंदा, पैसा मौलूदनि खे ॾियो, नथ मौलूदनि खे न हिराए। चांडो साहब जॾहिं ईंदा मलक पुछाणे वारा, पीरन ख़ातिर घाणे वारा, या के सेज विहाणे वारा। दुआ कयो मरी वञो त कब्र में सेजनि वारा फ़रिश्ता अचनि। अचण सां पुछा था कनि मर रब्बुक, तुंहिंजो रब केरु आहे? हाणे मां तव्हां खां पुछां थो, ख़ुदा जो वास्तो अथव, तव्हां ॿुधायो। जेको 5 दफ़ा रब जे सॾ ते मस्जिद में न आयो, न उताक छॾियईं, न घर छॾियईं, न कचहरी छॾियईं, न तास छॾियईं, न मोबाइल छॾियईं, इहो कीअं क़ब्र में चवंदो त मुंहिंजो रब अलाह हुआ? बेनिमाज़ी जवाब कोन ॾेई सघंदो। कंहिंजे ॾटल दिलासन ते न लॻो बाबा, त अगई त पा न त मरल खे मोट। घणा सूफ़ी चवनि था त बाबा निमाज़ ते बि न आहे, रोज़े ते बि न आहे, हज उमरे ते बि न आहे, ख़ैर ख़ैरात ते बि न आहे, ॾाढ़ी पटके ते बि न आहे। अलाए छा ते, अलाए केॾो मुफ़्ती पैदा थिया। छॾियो निमाज़ूं, छॾियो हज उमरा। ऐं हाणे हिकिड़ो फितनो पैदा थियो अथव, मुल्हिद। माना सौ सिधो चवनि था त शरीयत न खपे। मां हाणे ॾिस बरो उते मांझी फ़क़ीर जी दरगाह भर, मांझी फ़क़ीर ॿुधो था, वॾा वॾा डॉक्टर, प्रोफेसर, इंजीनियर, मिनिस्टर था उते अचनि। ऐं उन्हनि जो मंशूब छा आहे? चपड़ी ऐं यकतार। छॾियो बाबा निमाज़ के, इश्क असानू काफ़र कीता, मुसलमानी दरकार नहीं। चवंदा असांखे इश्क काफ़र करे छॾियो आहे। असांखे मस्जिद जी निमाज़ जी त ज़रूरत कान्हे, पर असांखे कलमे जी बि ज़रूरत कान्हे का। सौ सिधो चवनि था त मुल्लनि जी शरीयत असांखे न खपे। सौ सिधो चवनि था त मोहम्मद मुस्तफ़ा जी शरीयत फरसूद ऐं बेकार थी चुकी। मां तव्हां खां पुछां थो, कुतो हराम आहे, बकर हलाल आहे, इहो कंहिं चयो? इहो त मोहम्मद मुस्तफ़ा असांखे ॿुधायो। इहा तालीम त मदरसनि मां मिली। हे मदरसनि मां असीं पढ़ियासीं जेके तव्हांखे ॿुधायूं पिया। हाणे तव्हां चओ था ज़ालिम त असांखे शरीयत न खपे, पोइ भॻो बकर कुही करे देग में विझो या भॻो कुतो कुही करे देग में विझो, खाओ। शरीयत त तव्हांखे वणे ई नथी। बाबा चाइना वारा कुत्ता खाइनि था या कोन था खाइनि? कैनेडा वारा, बर्तानिया, हिंदू, भील मेघ वारा बगड़ भी खाइनि पिया, गिदड़ भी खाइनि पिया, गोहूं भी खाइनि पिया, गॾ भी खाइनि पिया। तव्हांखे शरीयत जी ज़रूरत न आहे त पोइ हर शइ खाओ। मां तव्हां खां पुछां थो, चाचे जी धी निकाह में हलाल आहे, बाबे जी धी भेण निकाह में हराम आहे, इहो कंहिं चयो? इहो त मोहम्मद मुस्तफ़ा असांखे ॿुधायो। या त क़ुरान जी तालीम आहे जेका मदरसनि मां मिले पई, आलिम असांखे ॿुधाइनि पिया। जेकर तव्हांखे शरीयत नथी खपे, तव्हां शरीयत खां बेज़ार आहियो, त पोइ जीअं वणे तीअं कयो। जीअं कुता बिला, गॾ घोड़ा, न हुन में माउ न भेण, न मासी न चाची, कोई हुन में रिश्तो कोन्हे। हिंदुनि वटि एॾाई यूरोप में उते रिश्ता कोन अथव। इहे रिश्ता इस्लाम में आहे। हीउ चाचो आहे, हीउ मामो आहे, हीउ सौट आहे, हीउ मारोट आहे, हीउ पुफाट आहे, ये मासी आहे, ये पुफी आहे। ये रिश्ता इस्लाम में अथव। उन्हनि वटि रिश्ता ये ख़तम। उन्हनि वटि को नसुल कोन्हे, को सभु बेनसुल आहे। जेके मोहम्मद मुस्तफ़ा जी तालीम खे छॾींदा, ये बेनसुल आहे, हिननि जो कोई नसुल।
मोहम्मद मुस्तफ़ा जो तव्हां असांजे मथो थोरो खुदा जी ज़ात जो कसम असीं सॼी ज़िंदगी नबी साईं जी तारीफ़ कयूं नबी साईं जो थोरो लाहे न अल्लाह के याद कयो नमाज पढ़ो इंशाअल्लाह कब्र में फरिश्ता पुछा कंदस तुझो रब केरु आहे चवंदो मां ज़िंदगी में पंहिंजे रब खे न विसारियो हाणे मां रब खे कीअं विसारींदुसि रब्बी अल्लाह मुंहिंजो रब अल्लाह वरी फरिश्ता पुछा कंदस वमन नबी का तुझो नबी केरु आहे हाणे मां तव्हां खां पुछां थो ख़ुदा जो वास्तो क़ुरान आॾो पियो थो जंहिंखे नबी साईं जी सुन्नत ई नथी वणे रात नबी साईं जी सुन्नत के ज़िद करे सॼे ॾींहं में हिकु दफ़ो भी नबी साईं ते दुरूद न पढ़े इहो कब्र में चवंदो त मुंहिंजो नबी मोहम्मद रसूल आहे हिते असांखे नबी साईं यादि ई कोन्हे जंहिं वक़्त में ॾाढी कूड़ाईंदा आहियूं नबी साईं यादि हूंदो इको साउंड ते न्याणियुनि जो मथो उघाड़ो करे नाच कराईंदा आहियूं घर में उन वक़्त में नबी साईं यादि हूंदो घणा दफ़ा दुरूद पढ़ंदा असांजा बुज़ुर्ग चवंदा त घटि में घटि रोज़ानो 100 दफ़ा दुरूद जी तस्बीह थो हुजे जेको न दुरूद पढ़े न नबी साईं जी सुन्नत खे ज़िंदा करे इहो कब्र में कीअं चवंदो त मुंहिंजो नबी मोहम्मद रसूल आहे इहो त चवंदो ला अदरी मूंखे त ख़बर ई कान्हे इंशाअल्लाह जेको नबी साईं जे सुन्नत के जिंदा कंदो नबी साईं ते कसरत सां दुरूद पढ़ंदो वो चवंदो मां ज़िंदगी में पंहिंजे नबी खे न विसारियो नबी जी सुन्नत के मां न छॾियुमि हाणे मां कीअं पंहिंजे नबी खे विसारींदुसि नबी जी मोहम्मद रसूलुल्लाह मुंहिंजो नबी मोहम्मद रसूलुल्लाह इन्हनि सुवालनि जे जवाबनि जी तयारी कंदो नी अमली नमूने सां टे नंबर ते सवाल कंदा वमा दीन का तुंहिंजो दीन छा आहे हाणे मां तव्हां खां पुछां थो जंहिंखे नबी साईं जो दीन वणे ई न हू तबलीग जमात वारा हर नमाज खां बाद उथी था बीहनि भाई बकाया नमाज के बाद 5 मिनट बैठो दीन की बात होगी अफ़सोस होते टे कलाक मोबाइल ॾिसूं पिया हिते 5 मिनट नबी साईं जे ॻाल्हि नथा ॿुधूं दीन जी ॻाल्हि नथा हू तबलीग वारा दरवाज़े ते बीठा आहिनि पुट के चो तो बाबा बाबा के वठिया तो दीन जी गाल के तो पी उते मोबाइल पे ॾिसे टीवी पुट के जे त तबलीग के चो तो इंडिया वारन के वनी तबलीग कर असा दीन समझा वेठा ये मुसलमान पे चे तो इंडिया वारन के वनी दीन समझायो असा दीन समझी वेठा ऐ मां हिते जेकर सवाल के है नी गुस्ल जेको फर्ज आ गुस्ल जेको कंदा अक्षरा का बाद उन्हें गुस्ल जा फर्ज कड़ा वाजिब कड़ा सुन्नतू कड़ियो मुस्ताहब कड़ा वो गुस्ल के बारे में मां हिते ता को इम्तिहान वठा नी तो इंशाअल्लाह कोई जवाब न दे वुजू ता जा वडी शे वुजू जा फर्ज वाजिब सुन्नतू मुस्ताहब बनंदड़ मकरूहात नमाज जा फर्ज अंदर बाहर बलख मसला रो नमाज जा बलख चंगा भला पेशवा में जेको उन्हनि खे नमाज जे मसइलनि जी ख़बर न हूंदी आहे हाफ़िज़नि ॿारनि में त का ख़बर कान्हे का पेशवामनि खे त नमाज जा मसइला कीअं सावा जो सजदो करणो पवंदो आहे मां तव्हां खां पुछां थो दीन जे सम्झण जी ज़रूरत आहे या कान्हे कि तव्हांखे अहसास थो मां ॾियां तव्हां त टोक नथो कयां अॼु अज़म कयो त दीन जे सम्झण जे लाइ इंशाअल्लाह तबलीग जमात में वक़्तु लॻाईंदासीं 4 महीना घट में घट लगायो आलिम त न थींदो पर इल्म हाणा थी इंशा ही भी भली गाल जो दीन जी गाल बुधण जे लाइ हिते वेठा हो इहो भी ताल्लुक आहे दीन सां मानीअ जो त फिक्र कोन्हे नी अॼु न छॾींदो सां मां 4 बजे ते नमाज़ असां पढ़ी आया मां त पढ़ी आया नमाज़ तो बि पढ़ी आया मां तोखे बि ॾिठो इंशाअल्लाह ये जेको दीन जो ॻाल्हियूं ॿुधूं था नी अदब सां कब्र में फरिश्ता चवंदा वमा दीन का तुंहिंजो दीन छा आहे चवंदो मां जिथे बि दीन जी ॻाल्हि थींदी उते मां वेहंदोसि आलिमनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदोसि दीनी अल इस्लाम मुंहिंजो दीन इस्लाम
टिन सवालन जा जवाब ॾिनई। हदीस में जो वो फरिश्ता जन्नत जी दरी खोले था ॾियनि, जन्नत जो बिस्तरो विछाए था ॾियनि, चवंदा नम नम कनो मतारूस, हाणे सुम हत्ता तुबस, हाणे भी तुझे ला मज़ान, वरी जंहिंमहिल उथंदे त तुंहिंजी जाइ या जन्नत। उन जे लाइ तयारी कबी न, दुआऊं भी घुरो, अल्लाह ताला अमल जी तौफीक नसीब फरमाए।